जी सामूरी तूफ़ान हिन वक़्तु सिंध ॾांहुं तेज़ी सां वधणु लॻो आहे। हिन वक़्तु हाणे जेको मौसमियात खाते तरफ़ां नओं अलर्ट जारी कयो आहे। हुन में इहो चयो आहे तूफ़ान जेको आहे केटी बंदर खां 155 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। केटी बंदर सां जेको सामूरी तूफ़ान आहे अॼु शाम जो उहो जेको आहे टकराइजंदो। सामूरी तूफ़ान हिन वक़्तु कराची खां जेको ॿुधायो वियो आहे त 230 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। ठटे खां 235 किलोमीटरनि जे फ़ासिले ते पहुची वियो आहे। हिन वक़्तु केटी बंदर में तेज़ जेको तूफ़ानी हवाऊं आहिनि ऐं तेज़ बरसाति शुरू थी वई आहे। हिकु जेको केटी बंदर सां जेको ज़मीनी राब्तो बि आहे उहो बि कमिश्नर हैदराबाद जे तरफ़ां या सिंध हुकूमत खे रिपोर्ट पेश कई वई आहे त हुनजो जेको केटी बंदर सां ज़मीनी रस्तो आहे उहो आरज़ी तौर ते उहो बंदि थी वियो आहे। हिन वक़्तु तूफ़ान वारी सूरत हाल आहे। हुते केटी बंदर में तेज़ हवाऊं बि लॻी रहियूं आहिनि। मौसमियात खाते इहो चयो आहे त अॼु शाम जो जेको सामूरी तूफ़ान आहे उहो केटी बंदर सां टकराइजंदो आहे। हिन वक़्तु 155 किलोमीटरनि जे फ़ासिले ते सामूरी तूफ़ान जेको आहे उहो केटी बंदर खां 155 किलोमीटर जे फ़ासिले ते आहे ऐं जेकी कराची खां 230 किलोमीटरनि जे फ़ासिले ते आहे। ठटे खां 235 किलोमीटरनि जे फ़ासिले ते।